नारद महाराज जी कथा इंदी आ कि दक्ष महाराज भगवत कृपा से 10,000 संतान थी उनके चयो पहिरियों ता तप कयो भजन कयो ताकि योग्य ठहो पो संतान पैदा कजो सृष्टि क्रम अॻिते वधे। जी बाबा जी असां वञूं था उहे विया 10,000 उन्हनि जा पुट भजन करण लगा त एतिरे में नारद जी महाराज पहुता अची करे छा चयो नारायण 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 करे उन्हनि जी अहिड़ी बुद्धि घुमाए छॾियऊं महाराज चवण लगा छा था कयो भाई दिमाग़ अथव मूर्ख आहियो तव्हां ख़बर अथव संसार कीअं आहे। जी महाराज छा था कयूं असांजे पिता चयो आहे त पहिरियों तप करे अचो पोइ शादी कजो संतान थिए ख़बर अथव संसार छा आहे जीव छा आहे ब्रह्म छा आहे ॿिनि तरफ़ नदी वहंदी आहे ॾिठी अथव ॿिनि तरफ़ नदी वहंदी आहे हा हिकिड़ी ॿिनि तरफ़ नदी वहंदी आहे कोन्हे पतो चओ जय श्री कृष्ण। हाणे सोच में पइजी विया वीचारा 10,000 अजा ख़बर अथव तव्हांखे 25 पदार्थनि सां कहिड़ो मकान ठहियल आहे 25 पदार्थ असां त 5 ॿुधाइनि रेती गिटी ईटा सीमेंट वग़ैरह पाणी मिलाए ठाहींदा आहिनि 25 पदार्थ हा 25 शयूं मिलाए करे कहिड़ो मकान ठहियल आहे उहो कहिड़ो मकान आहे कहिड़ी जॻह आहे जिते माण्हू वेंदो आहे त वापसि ई न ईंदो आहे 10,000 बुद्धिमान हा ॾाढो सोचण लॻा सम्झी विया त नदी कहिड़ी आहे अरे ॿिन्ही तरफ़ थी वहे पई उहा आहे भगवान जी रचना आहे। चओ जय श्री कृष्ण। हिक तरफ़ जन्म ॿिए तरफ़ मृत्यु चओ अरे राम उहो मंजिल कहिड़ी आहे जिते वेंदो आहे वापसि ई न ईंदो आहे उहो भगवान जो परम धाम। 25 पदार्थनि सां कहिड़ो मकान अरे मकान न आहे उते शरीर ई आहे 5 ज्ञान इंद्रियूं 5 कर्म इंद्रियूं 5 महाभूत ऐं 5 तन मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध घणा थिया मोटो मोटो तो गिनती कयो 5 ज्ञान इंद्रियूं 5 कर्म इंद्रियूं 5 महाभूत 5 तन मात्रा घणा थिया 5 चौक 20 ऐं मन बुद्धि अहंकार घणा थिया महतत्व ऐं जीवात्मा घणा थिया ये 25 पदार्थन जो तव्हांजो शरीर ठहियल आहे कॾहिं ॾिसो त सही मकान ॾिसंदा हे कंहिंसां ठहियल आहे फोटो ॾिसंदव हे कंहिंसां ठहियल आहे एतिरी डिजाइन बढ़िया आहे हिन में कहिड़ो आइटम आहे हिन में छा आहे और पंहिंजो शरीर कंहिंसां ठहियल आहे पतो ई कोन्हे। ये 25 तत्वनि खां न्यारो जीवात्मा अंश जंहिं ॾिनो आहे उहा 26 तत्व इन करे भॻवान खे संस्कृत में चवंदा आहिनि षड्विंशक छा चवंदा आहिनि हिंदीअ में चवंदा आहिनि भगवान जो नालो तो गोपाल सहस्त्र नाम में शिव जी ॾिनो आहे 26वां तत्व भगवान जो नालो छा आहे ऐं इंग्लिश में चओ त नंबर 26 कंहिंजो नालो आहे चओ ई कोन था भगवान जो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अहिड़ी उन्हनि खे पूरी चाबी लॻाई नारद जी महाराज लंबी लंबी दंडोत करे असां त उहो ई कंदासीं जेको तव्हां चवंदव बाबा जी बणिजी वञो 10,000 बाबा जी बणिजी विया वापसि ई न आया पीउ जे घर चओ हरे राम। हो जो दक्ष खे पतो पियो आग बबूलो थी वियो ब्रह्मा जी सम्झायो हू बि पुट आहे मुंहिंजो शांति शांति काई ॻाल्हि न आहे वीचारो जहर जो घूंट पियो वरी 1,000 पुट पैदा थिया वञो तव्हां भजन कयो भजन करे वापसि अचो जी बाबा जी संतान पैदा कजो शादी करे जी बाबा जी वया नारद महाराज वरी घुमंदे घुमंदे नारायण वरी उन्हनि खां उहो ई सवाल कयूं ख़बर अथव 2 तरफ़ जी नदी मकान कहिड़ो आहे 25 तत्वनि वारो हा चओ जय श्री कृष्ण। उन्हनि जी बि बुद्धि फेरे छॾियऊं हे त कृपा कयूं नारद जी महाराज भगवान सां जोड़े छॾियो वरी उहे साधु बाबा बणिजी विया भक्त बणिजी विया हे त उद्धार कयो उन्हनि जो भगवान नारद महाराज वरी पतो पियो दक्ष खे हाणे आग बबूला थी विया हिन नारद घर उजाड़े छॾियो पंहिंजो घर वसायो कोन अथई ॿियनि जो घर उजाड़ण वेठो आहे एतिरे में नारद जी महाराज पहुची विया नारायण नारायण जेते क्रोध हुजे गुस्सो हुजे उहो साम्हूं अची वञे त छा थींदो बी नारद तू कयो छा आहे जीवन भर ढोंगी बाबा आहे तू पाखंडी पाखंड करण वारा
हाँ साधु बाबा बणी करे असांजो घर उजाड़े छॾे भोला भाला असांजा ॿार उन्हनि खे साधु बणाए छॾियो तूं हाँ उन्हनि कुझु ॾिठो कोन वीचारनि घर कोन वसायो ऐं ईअं तूं उन्हनि खे संत बणाए छॾियो बी तोखूं कॾहिं कंहिंजो सुख ॾिठो न आहे तोखे सुख न आहे तूं ॿियनि जो सुख छो ॾिसंदे तूं ॾाढो वॾो ढोंगी आहे नाटक बंदि कर अॼु मां तोखे शाप ॾींदुमि नारद जी महाराज मुस्कुराइनि था वेठा चओ जय श्री कृष्ण कोई सफ़ाई न महान महात्मा आहिनि नारद मुंहिंजे ॿारनि खे तूं भिक्षुक ठाहे छॾियो हाँ पाण बि भिक्षुक को बि भिक्षुक मां तोखे शाप थो ॾियां नारद वञ तुंहिंजो कोई ठौर कोई ठिकानो तुंहिंजो कोई मकान ई न हूंदो हिकु जॻह ते तूं रही न सघंदे नारद महाराज प्रसन्न थिया चई तूं शाप थोड़ी आहे वरदान आहे ये तो मुंहिंजे हरिय जी कृपा आहे हाणे घुमी घुमी करे माण्हुनि खे भॻवान सां जोड़ींदुमि बोलो नारद जी महाराज की श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर